बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। खबरदार न्यूज़ अलर्ट सां गॾु आहियां निसार शेख। पेश आहिनि अॼु ताज़ा तरीन ख़बरूं। पीपी जो गुज़िरे 10 साल दौर सिर्फ़ आवाम दुश्मनी ते ॿधल हो, जंहिंमें सिंध जा समूरा इदारा तबाह कया विया। पीटीआई उम्मीदवार हाजी शफ़क़त हुसैन उन्हनि बाक़रानी में अहमद नवाज़ विरोही जी रिपोर्ट। पीएस 13 ऐं NA 201 जे पीटीआई उम्मीदवार हाजी शफ़क़त हुसैन उन्हनि बाक़रानी प्रेस क्लब में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा उम्मीदवार पूरे मुल्क में कामयाब थींदा ऐं इमरान ख़ान पाकिस्तान जो ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो। हिन चयो त पीपी जे गुज़िरियल हुकूमत जा ऑफिसर हिन वक़्त बि मुख़्तलिफ़ उहिदनि ते वेठल आहिनि, जेके चूंडनि ते असर अंदाज़ थी धांधली कराईंदा, जंहिंजो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे नोटिस वठणु घुरिजे। हाजी शफ़क़त हुसैन उन्हनि चयो त पीपी जो गुज़िरियल 10 साल दौर सिर्फ़ आवाम दुश्मनी ते ॿधल हो, जंहिंमें सिंध जा समूरा इदारा तबाह कया विया, पर इमरान ख़ान मुल्क में इंसाफ़ ऐं कानून जी बालादस्ती क़ाइमु रखण लाइ मैदान में निकितो आहे। इंशाअल्लाह 25 जुलाई ते सियासी मुख़ालिफ़नि खे अहिड़ी तरह मल मारींदासीं जो संदन इहे टोपी ड्रामा बि कम न ईंदा। इन मौक़े ते साण सां गॾु पीटीआई अॻवान सैयद नईम अख्तर शाह राशिदी, सैयद पीरल शाह, ख़ालिद सैफुल्ला आरिजो, ॾाॾो मोहम्मद ईसा। ही हो अॼु जो ताज़ा तरीन ख़बरूं। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो खबरदार।